सजी सिंध जे सेवण में मुतालबन के हक़ में पैरामेडिकल स्टाफ यूनियन पारां सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट का प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। असांजा जेके कॉन्ट्रैक्ट वारा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे रेगुलर कयो वञे। असांजो ITU जेके बंदि आहिनि उहे ITU बहाल कयूं वञनि। असांजे जेके सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जा मुलाज़िम जे पहिरीं रेगुलर पहिरीं त उन्हनि जी ITU बहाल कयूं वञनि। कॉन्ट्रैक्ट मुलाज़िम ऐं कॉन्ट्रैक्ट मुलाज़िम रेगुलर कयो वञे। वो इहो आहे CM सिंध खां सैयद मुराद अली शाह खां त महिरबानी करे असांजे हिन अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे जेके बि कॉन्ट्रैक्ट मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पको कयो वञे जीअं त उन्हनि असां जेको आहे कॉन्ट्रैक्ट ते रही करे असांखे उहा मुराद नथी मिली सघे जेका मुराद परमानेंट स्टाफ खे आहे। तो असां गुज़ारिश था कयूं साईं मुराद अली शाह साहब जिन खे त ख़ुदारा असां एम्प्लॉइज़ जा जायज़ मुतालबा पूरा कया वञनि ऐं असांखे परमानेंट कयो वञे। पैरामेडिकल स्टाफ यूनियन जे अॻवाननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कॉन्ट्रैक्ट ते मुक़ररु कयल मुलाज़िमनि खे पको करे ऐं पक्का थियल मुलाज़िमनि जूं बंदि पियल ITU बिना दर्जे खोली वञनि। ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहरनि वारो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध TV न्यूज़ सेवण शरीफ़।